अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशिर सोलंकी। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। न वधाइण जो ऐलान। अमेरिका ईरान जंग शुरू थियण खां अॻु वारा भाड़ा बरक़रार रहंदा। वॾे वज़ीर मुराद अली शाह ट्रांसपोर्टरनि पारां भाड़ा न वधाइण जी ख़ातिरी कराई आहे। ट्रांसपोर्टरनि जा ख़र्च सिंध हुकूमत पूरा कंदी। ट्रांसपोर्टरनि सां इजलास बैदि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त वफ़ाक़ चयो त मौजूदा सूरतहाल में सूबा पंहिंजो हिसो शामिल कनि। सिंध हिकु महीने में 14 अरब रुपया वफ़ाक़ खे ॾींदो। इन वक़्तु बिजली, गैस ऐं पेट्रोल जी बचत ज़रूरी आहे। पेट्रोल जगन में वाद ख़िलाफ़ सॼी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा। सुजावल ज़िले में शटर बंद हड़ताल। एसयूपी, क्यूएटी, एसटीपी ऐं रबर कमेटी समेत सियासी समाजी धुरियूं पोरियत ऐं वापारी सरापा एहतजाज बणियल। सिजावल, मीरपुर बठोरो, दड़ो, जाती ऐं चूहट जमाली में वापारी बिरादरी जे सॾ ते शटर बंद हड़ताल, एहतजाजी रैलियूं। दादू, जामशोरो, खैरपुर, लाड़काणो, मलीर, फारूशाह ऐं कशमोर में मुज़ाहिरा। थाणोबुला खान, शाहपुर चाकर, टंडो आदम, सकरण, मांझन ऐं मीरो खान में भी माण्हू रोडनि ते निकिरी आया। ठुल, सन, बहराम, टंडो फज़ल, कात्यार, कुंडरी, गड़ी खैरो, डोकरी, डोरोनारो ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। पेट्रोल अघनि में वाध मुकमल तौर ते रद्द, इज़ाफ़ो वापसि वठण जो मुतालबो। अमरीकी सदर पारां तेहरान मथां बमबारी में केतिराई ईरानी फ़ौजी सरबराह मारणनि जी दावा। ईरान में तबादल अमरीकी विड़ाक जहाज़ जे ॿिए ऑफिसर खे बि बाज़ियाब करण जी तस्दीक। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त विड़ाक जहाज़ जे वेपर ऑफिसर खे कुझु कलाकनि अंदरि बाज़ियाब कराए वरितो। अमरीकी फ़ौज तारीख़ जो सभ खां वॾो सर्च ऐं रेस्क्यू ऑपरेशन सरअंजाम ॾिनो आहे। पंहिंजे बयान में अमरीकी सदर वधीक चयो आहे त ज़ख़्मी वेपन ऑफिसर जी हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे। रेस्क्यू ऑपरेशन में दर्जने जहाज़ ऐं जदीद हथियार इस्तेमाल कया विया। ईरान जे केमिकल प्लांट ते हमिलो, 5 ॼणा मारिजी विया, 170 ज़ख़्मी। अमरीका ऐं इसराइल ईरान में शहरी इंफ्रास्ट्रक्चर खे निशानो बणाइण खां पोइ शाहकार स्पोर्ट्स मर्कज़नि खे बि नुक़सान पहुचाइण शुरू करे छॾियो। 1974 में एशियन गेम्स जे मौक़े ते ठाहियल तारीख़ी स्टेडियम खे मलबे जो ढेर बणायो वियो। ईरानी इख़्तियारनि मूजिब जंग जे शुरू खां हिन वक़्त ताईं 30 खां वधीक यूनिवर्सिटीज़ ते हमला कया विया आहिनि। ईरान अमरीकी सदर जे 48 कलाकनि जे अल्टीमेटम खे रद्द करे छॾियो। ईरानी पाकिस्तान इनक़लाब चयो आहे त जेकॾहिं अॻिराई जारी रही त पूरे ख़िते खे अमरीका ऐं इसराइल लाइ दोज़ख बणाए छॾींदासीं। छिकताण वधाई वई त उन जो शदीद रद्द अमल ख़िते में ॾिसण में ईंदो। पासदारान इनक़लाब वधीक चयो आहे त ईरान खे शिकस्त ॾियण जो वहम अहिड़े धुबड़ में फासी पियो आहे जंहिंमें पाण दॿिजी वेंदा। ठुल वेझो दुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो, फायरिंग में निंगरी क़तल। ॻोठ रसूल बख़्श नुनारी में नुनारी बिरादरी जी 2 दुरियुनि में हलंदड़ तकरार भड़कियो थियो। गोली लॻण करे निंगरी यास्मीन नुनारी मारिजी वई। दुरियुनि में छिकताण तेज़। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ क़दम खंया पिया वञनि। जैकाबाद में 2 ॾींहनि खां गुम थियल नींगर जो तलाउ मां लाश हथ। शहर जे शीदीपाड़े वासी मुज़विल लबड़ो पुरस्कार नमूने लापता थियो हो। ॻोल्हा बैदि गड़ी सबाए वारे पाणी जे तलाउ मां नींगर जो लाश मिलियो। नींगर जे ॻोल्हा में मदद लाइ एसएसपी पारां 5 लख रुपया इनाम जो ऐलान बि कयो वियो हो। मावड़े जो लाश इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले कयो वियो। घर में कोराम बदबा।